प्यारा मुसलमान भाइयों पियो था वठी आया कयूं ते दिस पोजीशन चवण लगो हेरकल बादशाह कुछ नहीं परवाह क्या ताब है तेरे तीर में है हमें मंजूर जो रब ने लिखा तकदीर में। वो कलमों पढ़ी है बाकी बच्चों बादशाह जो तुझो छा ख्याल आहे बादशाह ख्याल एवा त माण्हू घुरनि माल पर मां सभ जी घुरां सुपरी दुनिया ताईं दोस्त सां फिदा कयां फिलहाल मूंखे नाम निहाल कई महबूब जो। हिकिड़े वज़ीर चयो बादशाह हिन अञा जवानी जो मज़ो चखो ई न आहे दुनिया नंढो आहे जे इजाज़त ॾे त हेड़े पहलवान ऐं बहादुरनि जो नसल ही मूंखे हवाले कर मुंहिंजी न्याणी आहे जेका रूम में पहिरियों नंबर आहे हुस्न जमाल हिनखे मिंट करे वठंदी फेराए वठंदी दीन पावर दीन में आणींदी। बादशाह चयो वज़ीर तुंहिंजी भुल तैबा से मंगाई जाती है सीनों में छुपाई जाती है तैबा से मंगाई जाती है सीनों में छुपाई जाती है तो ही कि मैं प्यालों में नहीं नजरों से पिलाई जाती है। हिननि खे अहिड़ो नशो प्यारियो हिफ़ाज़त पर वज़ीर चयो न बादशाह तूं मूंखे सिर्फ़ 3 ॾींहं ॾे ऐं हुनखे पंहिंजे दीन में आणींदुसि मुस्लमानी खां फेराईंदुसि रसूल दो जहां जो कलमो छॾाई बादशाह जो वठी घर वठी विया कमरे में बंदि कयाईं शाम जो टाइम आहे मग़रिब जो टाइम आहे पंहिंजी न्याणी खे चई न तुंहिंजो हुस्न एॾो मशहूर आहे दुनिया हैरान आहे अॼु मूं तुंहिंजे लाइ शिकार आंदो आहे शिकार करणो आहे हिकिड़ो मुस्लमान आहे हुनखे पंहिंजे दीन में आणो आहे न्याणी चवण लॻी बाबा इहो त मुंहिंजे खाबी अख जो खेल आहे ठीकु आहे सांझी पढ़ी छोकिरी वई कमरे में ॾिसे त मुस्लमान जवान वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा अल्लाह जी नमाज़ तो पढ़े नफल ते नफल नफल ते नफल नफल ते नफल फजर ताईं वेठी हिन जवान न्यारी कोन ॻाल्हाए केरु आहे अखियूं ठपे ठपे सुबुह जो वई पीउ खे चई बाबा अॼु इबादत जी राति हुई मुंहिंजे ॾिठई मूंखे ॾिसे हा त ख़बर त मुंहिंजो हुस्न छा आहे वरी पंज राति ॿी राति क़ुर पढ़ंदे जवान गुज़ारिश हिन ॾे घड़ी आहे 3 रातूं गुज़री वयूं 3 राति आधी राति जो ॾिठई त नथो निहारे पाण वञी शाम वेठी चवण लगी ऐ जवान दिल नथो खणे दिल नथो ॾे निहार त सही मुंहिंजो हुस्न छा मुंहिंजो हुस्न आहे 3 रातूं थी वयूं लोणो ई मुंहिंजो निहार त सही मूंखां वधीक का हसीना जेका तुंहिंजी दिल खणी वई आहे मूंॾे नथो निहारे न खणी न वई आहे खणी ॾियो छोकिरी पुछियोसि केरु आहे तो ॾिठो ई न मुंहिंजो हबीब उहो आहे जिते ख़ुदि ख़ुदा वो नबियों में नबी ऐसे कि खत्मुल अंबिया ठहरे और हसीनों में हसी ऐसे कि महबूबे खुदा मियां मोहम्मद खड़ी शरीफ मियां मोहम्मद साहब खड़ी शरीफ बड़ा हसीन एक दफ़ो ये पंहिंजो शादी लाइ आई आया
घोड़े ते वेठा महाराज जे माण्हुनि जी नज़र पई त साईं ॾाढो हसीनो पुछियोसीं नालो छा थी कि मोहम्मद माण्हू भुलिजी विया त शायदि मदीने वारो साईं आयो त हिननि ऐलान कया अचो 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 मदीने वारो साईं आयो आहे दीदार कयो साईं घोड़े ते लही उन्हनि खे चयो ए मोहम्मद ग़ुलाम मोहम्मद ए मोहम्मद ग़ुलाम मोहम्मद ए मोहम्मद गोरे जिदा जग कलमा पढ़ता है ओ मोहम्मद गोरे ये जो हथ कयो तो साईं साम्हूं अची वेठा मदीने जा साईं माण्हू मां टाऊं निकिरी वयूं रड़ियूं करी फटकण लॻा साईं जे क़दमनि ते अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह मुरीद जो मतलब अकीदतमंद हो ये इंडिया में गैर मुसलमान बुजुर्गन जा अकीदतमंद दस्तगीर गैर मुसलमान यार उन्हनि खे रब चई ॾी छॾी बहरहाल उहो साईं जो फ़क़ीरो त उनजी नियाणी जी शादी जो थी पंहिंजी नियाणी जो थी त हल पंहिंजे मुंहिंजे मुर्शिद आहे ख़्वाजा ग़ुलाम फरीद कोट मिठन में उन खां दुआ पोइ तोखे घर छॾे तो सॼी ॼन उहा नियाणी सभु गॾिजी हलिया जॾहिं साईं वटि पैदा ॼन बाक़ी ॿाहिरि दरवाज़े ते ॾेरियो पोइ गैर मुसलमान पंहिंजी नियाणी खे वठी ख़्वाजा साहिब पर नियाणी खे सम्झायो बुज़ुर्ग जेको पुछनि सो ई जवाबु घणी टेक न कजे छोकिरीअ जी वेठी साईं पुछियोसि त शादी हिनजी थी आहे शादी हिनजी थी आहे त फ़क़ीर चयोसीं हा शादी त वरी छोकिरी वरी साईं खां पुछो चई ख़्वाजा ग़ुलाम फरीद चईसीं तव्हांजी शादी थी आहे हाणे पीउ मञा कई वरी ठू ठाहीसि त साईं जो हा मुंहिंजी शादी थी आहे मुंहिंजो घोटु ॿाहिरि बीठो आहे घोटु बि आहे तव्हांजो घोटु आहे फरमायो आहे पर हिते किथे आहे शादी का मुराद हमारा मोहब्बत वाली गंधा साईं सां रिश्तो आहे उमतीअ जो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो साईं जो मुंहिंजो घोटु मदीने में हाणे पीउ हू पियो न साईं सां न ॻाल्हाए ज्यादा छोकिरी वधंदी थी सही पोइ अॼु भला पंहिंजे घोट खे बि घुरा सिवाया घोट ॾिस वारा सुभान अल्लाह वाह वाह ख़्वाजा साहिब मुंहिंजो घोटु ॾिसंदी अचे की पोइ तुंहिंजो बि घोटु घुरा सभु इहे जे तव्हां वेठा आहियो वेठा साईं ख़्वाजा ग़ुलाम फरीद हर वेले में तो टांग सजण दी मेरो कांग उडारा फाला पावत कासुद भीगा मेरा थी गया हाल बीमारा मुझको लू रंग साला पीला मेरे दर अंदर दर्द हजारा ग़ुलाम फरीदा नहीं रोवा जिन्हें बिछड़ी कूच कतारा सुभान अल्लाह कहूं हाल सुनावा दिलदार मराज नहीं मिलता इश्क जो दरिया है आज भी नबी साईं जी महफिल में रोहानी महफिल में साईं ख़्वाजा ग़ुलाम फरीद जी दुआ तो मदीने जा साईं चवंदा आहिनि इश्क जो बादशाह है ख़्वाजा ग़ुलाम फरीद अर्ज़ कई मुंहिंजा सुहिणा ये छोकिरी आई आहे चएथी मुंहिंजो बि घोटु पंहिंजो सुहिणा जी का महिरबानी फरमा साईं फरमायो चओ अखियूं बंदि कराए अखियूं बंदि कराए जीअं जो साईं आया साईं फरमायो अखियूं खोलियो अखियूं जो खोलियो साईं जे चेहरे ते नज़र पई अल्लाह 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 बेहोशा
होश में साईं रवाना साईं पुछो छोकरी दे खबर तुझो घोट सुठो आयो मुझो घोट सुठो न्याणी चवण लगी चढ़चना तो कर तारे तेरे जिक्र कर दे सुभान अल्लाह तेरे जिहा कई चल चल दे सद सजा बाज अंधेरा तुझे घोट सां केर ॾिसूं सब कलमा सुभान अल्लाह हिन छोकिरे चयो ओ न्याणी तो मुंहिंजो महबूब ॾिठो ई कोन्हे केतिरो हसीना तो अंदाज़ नथी लॻाए सघे जंहिं वटि मुंहिंजी दिलि आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बेटा साहब फरमाईंदो आहे त भया मुंहिंजे अकेलो घोड़ा खड़ी हिकिड़े ते पाण न्याणी वेठी ऐं निकिता ॿाहिरि त साम्हूं ॾिसण ते हिकिड़ो काफ़िलो पियो अचे हीअं वज़ीर जी न्याणी चयो त मुस्लमान शायदि मुंहिंजे पीउ जो काफ़िलो आहे कि जेसि ताईं मुंहिंजे सिर में साह हो तोखे नालो तुंहिंजो नालो जॾहिं वेझा आया अॻे घोड़े ते हिकिड़ो हसीन जवान सवार पुछनि घोड़नि ते ॿई हिन जा शहीद फायर जेके जेल में विया उहे सवार दुआ सलाम जो मिलिया भाइनि खां पुछे अॻे इस घोड़े ते केरु सवार आहे भाइनि पुछो करबला जो सुल्तान इमाम हुसैन साईं शहीदनि जो अॻवान हिन छोकिरी खे कलम माई खे नबी साईं जो हुस्न ॾिसणो आहे महबूब खे ॾिसे कुल में जड़ा थिवे हो वसंदो ककर हुसैनी जड़ा थिवे हो वसंदो ककर हुसैनी वसंदो ककर हुसैनी जड़ा थिवे हो वसंदो ककर हुसैनी
वापसी जी रखाग में एक किताब जो मखदूम अल मखादिम सही मखदूम मोहम्मद हाशिम खतमी जो लिखल जेके मदीने जे साईं रोज़े मुबारक में सलाम जो जवाब ॾिनो जैसा मदीने जा साईं रुहानी कचहरी में सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा साईं ॿोली ॻाल्हाईंदा में शर्फ आहे ॻाल्हाईंदा सलातन जे मुतालिक़ हिन में साईं सलातूं गॾु कयूं त हीअ सलात हिन कमल आहे हीअ सलात हिन टाइम ते हेतिरा भेरा पढ़बी आहे आख़िर में मुनाजात आहे मदीने जे साईं जे दरबार में साईं मखदूम साहब जो अरबी में किताब लिखियल हो उन जो तर्जुमो मुंहिंजे उस्ताद जाने आले सुन्नत क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुहुल आलिया सिंधी में तर्जुमो करे इन जो बख़्शिश जो खज़ानो नालो रखियो आहे 200 रुपया जी क़ीमत आहे जंहिं जवान खे पढ़े खपे उहो पढ़े बि ऐं वठी कंहिंखे तोहफ़ो ॾींदो त बि वॾी गनीमत आहे दोस्तो ऐं हिन जा जेके पैसा निकिरंदा उहो साईं फरमायो आहे त उर्दू ज़बान में किताब छपो हिंदुस्तान बांग्लादेश इन्हनि इलाइक़नि में किताब मोकिलिया वेंदा तव्हांजो माण्हुनि खे ख़बर पए त मखदूम मोहम्मद हाशिम खतमी जो मुक़ाम सुभान अल्लाह किताब साईं वॾी कोशिशि था कनि हींअर 27 अक्टूबर ते मनीर में आरसीडी ग्राउंड मनीर सऊदाबाद में आलीशान तोहफ़े जे मक़ाम में कॉन्फ्रेंस रखी थो जंहिंमें सिंध सतह ते वॾा वॾा आलिम मुफ्ती मशाइख़ उन्हनि जी तव्हांखे दावत आहे जो 200 रुपया जो आहे कई छोकिरी जी ड्यूटी लॻायूं था दुआ खां बाद में पोइ लंगर बि कंदा त हाणे सलाह खे भेरो ॾियो त करबला हला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तों बुजुर्गों अल्लाह पाक फरमाया युहिब्बूना कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह सुभान अल्लाह मोमिन मान ला सख्त मोहब्बत कंदो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नास अजमईन मदीने जे साईं फरमायो मोमिन सब खां वधीक मुझसे मोहब्बत करे या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस-साबिरीन ईमान वारो सब्र कंदो आहे नमाज़ पढ़ंदो आहे मुजाहिदी दोस्तों बुजुर्गों इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू अल्लाह से फरमायो मुंहिंजो मनी दर्जे मथां इम्तिहान ईंदा पर पोइ ते पेर न ॾींदो जबल खां वधीक मज़बूत थींदो आहे फस्कुरुनी अस्कुरुकुम वश्कुरुनी वला तकफुरुन मोमिन मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे शुक्र कंदो आहे ये सब ॻाल्हियूं आहिनि सब्र ज़िक्र शुक्र नमाज़ क़ुरान इस्तिक़ामत दुनिया जा आशिक़ हलिया पर रब करीम पोइ सोने हुसैन खे तयार फरमायो हुसैन करबला में अची माण्हुनि खे कम से कम ख़ुदा त सही इश्क चइबो छा कया सब्र चइबो छा कया इस्तिक़ामत चइबो छा कया ऐं नमाज़ छाखे चइबो आहे शुक्र ज़िक्र छाहे तिलावत कलाम पाक छाहे अल्लाह से पढ़ाए दुनिया जे तख़्ते ते आया मुझे महबूब करीम सिद्धे कन में आज़ान फरमाया खाबे पासे तकबीर अल्लाह ने महबूब आज़ान फरमाए अल्लाहु अकबर खाबे पासे तकबीर मुझे साईं फरमाया इमाम हुसैन आज़ान हो गई छॾी तकबीर में पढ़ी छॾी पुट हाणे नमाज़ तोखे पढ़ी सोने हुसैन पंहिंजे नाने साईं ॾे निहारे अर्ज़ कयो मुंहिंजा नाना दुआउनि जी ज़रूरत आ नाना करबल खे वसाइण कम जो सुभान अल्लाह दुआउनि जी ज़रूरत आ नाना
कम मुंहिंजो ॼमण सां मूंखे कन में कयो मां बचपन में तोसां वाइदो कयो आख़ून में खीर अमर जी जल जुमला कम मुंहिंजो जी जल जुमला कम मुंहिंजो तू नज़र कजाए नाना नबी जेको हूंदो मूले हुकुम रबी सो पूरो कंदासीं इंशा अल्लाह सो पूरो कंदासीं इंशा अल्लाह रब रिजान कम मुंहिंजो रब रिजान कम मुंहिंजो जी ज़रूरत आना ना कर बल्कि अहिड़ो कम मुंहिंजो तुंहिंजो वतन छॾी दुश्मन ला तज़मिन अल्लाह तुझे दीन तां दिल भर पाक नबी घर बार अहिड़ो कम मुंहिंजो दीन तां दिल भर पाक नबी घर बार लुटायो कम मुंहिंजो प्यारा दोस्तों मुझे पाक हुसैन करबला के मैदान में दुनिया के इश्क दिखाना आयो इश्क से बोछा के आए सब्र दिखाना आयो सब्र से बोछा के आए मुझे प्यारा दोस्तों कुर्बान उन्हीं जवान जे सब्र इस्तकामत इश्क सब्र ता जंहिंजे अॻियां 22,000 घर भाभी शहीद थिया 5 मुरीद शहीद थिया पर के अहिड़ा मोड़ आया अगरचे मुझे हुसैन सब्र कयो पर पुट न्याणण वारा आयो थोरो दिल ते हथ रखी करबला जो मंज़र सोचो तो सही जॾहिं मुझे पाक सब मोकिलाए सही सही फरमायो मां वञा जो त मां बि मोकिलाए सब्र जी इंतहा हुई पर आख़िर सुन हुसैन भी दिल पे रख कॾहिं इमाम अली अकबर के पासे में कॾहिं कासिम घोट वटि ये मोकिलाइण थींदी वई जॾहिं हज़रत अली असगर जे पासे अली असगर के खड़ी सीने लगाए फरमायो अली असगर ये तुझी वही करबला में अचण जी पुट ही तुझी उमरी कान ये तुझी वही तीरन तलवारों ते ठहण जी कान किस्मत में लिखो परदेश वतन को याद क्या करना जहां पे दर्द हाकिम हो वहां फरियाद क्या करना जिन लिखूं जनी जे तेरियूं लोह कलम में उन्हनि ओ तेरियूं घरियूं घारण पेरियूं अहिड़ा बराल आया कि मुझे हुसैन जे सब्र खे लोॾियो मुझे सुने हुसैन जे इस्तक़ामत खे लोॾाया मुझा प्यारा पर अॼु आहे करबला खां वापसी जो मंज़र जॾहिं सभु शहीद थी विया रहमान जी शाम हुई शाम ग़रीबा इन्हनि ज़ालिमनि इमाम अली मक़ाम जी शहादत खां पोइ बि को ख़्याल न कयो त कंहिंजूं न्याणियूं ये उहे शहज़ादियूं सुने बाबा जिन जे चादर ते कॾहिं ग़ैर मर्द जी नज़र न पई इन्हनि ज़ालिमनि हमलो करे तंबुनि खे ॿाहिरि खेमा आरियाणी ॿाहिरि निकिरी सैयदा सकीना जे चादर के बाबा बाबा किथे आई बाबा बाबा इंतजार में तपूस खेमा पछाड़े चला जाऊं शहीद आवाज दो शहजादी हिदायत जो बाबो है ना शहीद छो पियो
सैयदा सकीना बाबे जे जिस्म में बट्टी तलवारों टेटी नेजा चोटी भाला लगा पिया सीने ते मथो मुबारक सुबह पई। थोड़ी देर के बाद अम्मा ज़ैनब पूछो रबाब शहर बानू सकीना सकीना किथे आ पान पर्दो करे करबला ने रखी फरमाई सकीना सकीना अचानक सैयदा पुफी पुफी मां सकीना है बाबा दोस्तों मत रहा जो इन्होंने पाक के इस्तिकामत तो असा जो दिल की फटी जबल जरा सबरा सैयदा ज़ैनब शहजादी सकीना के वजह हिकड़ी यजीद जानी आई प्यालो पानी जो खड़ी अम्मा ज़ैनब के पेश के जो पानी पियो सैयदा ज़ैनब करबला ने निहार आखिर में छर छर कवाया फरमाई भाई पानी छो आते ज़हर बोलो खाने पानी आतो असा के पंहिंजे शहीदन जी उन याद ॾियारियो था असा के पंहिंजे बच्चन जी उन याद था ॾियारियो पानी खणी वञी पर घणे इसरार ते सैयदा ज़ैनब वो प्यालो पानी जो सैयदा सकीना के ॾिनो शहजादी नाना से फरमाईंदो त नंढन जो ख्याल कंदा कयो नंढन ते रहम कंदा कयो असा में तू नंढड़ी आई पानी तू पी अल्लाह कुर्बान सैयदा सकीना जे सब्रता सखावता प्यालो पुफिया का वठी करबला में डोड़ी पई सदके अदा अली असगर कछ अदा अली असगर थी नहीं गाल बुधाया नाना साईं देवा त नंढन जो ख्याल रखो अदा अली असगर सा सभिनी में नंढड़ो तू आई उठी पेरी पानी पी त नाना संग जी रस्ते ते अमल थियो अजीब मंजर हो मुझा प्यारा करबला जो क़यामत खेज मंजर ख़त्म थियो कुफियन जी दगा बादल जी दिलियूं अञा न ठहियूं पाकनि खे घोड़नि उठनि ते विहारिया इमाम ज़ैनुल आबिदीन जंहिंजी हयाती में सोन हुसैन पग बदबदो मुझे सोन हुसैन जो पगदार घोड़े ते वेठो रस्ते में हिकड़ी माई बैठी ईसा पुछा कंहिं जो काफ़िलो आहे यजीदन जो इमाम हुसैन जो आहे मर्द असां ख़त्म करे छॾिया बाक़ी आर्यनियूं बचियूं साईं ज़ैनुल आबिदीन बचो आहे वञो पिया कूफे माई चयो त ख़ुदा मुंहिंजो खानो ख़राब करे जहनम वियो अड़े रसूलुल्लाह जी औलाद सां तव्हां महबूब जी न्याणी खे पुछो मां त ईसा आहियां पर पोइ बि किताब अहले किताब आहियां ज़ालिमो तव्हांजे कलमे ते कहिड़ो एतबार हे ॾाढ़ियूं हे नमाज़ूं हे कलमा तव्हांखे हया दीद न आयो महबूब जे बचड़नि खे तव्हां सही चयो पर हाणे ॿियो इमाम हुसैन जे पगदार खे इजाज़त ॾियो मां घर वठी वञा मूंखां नौकर वठो मुंहिंजो बच्चो बीमार आहे मां दुआ कयां यजीद चवण लॻा माई दुआऊं क़बूल थियनि हा करबला में माज़अल्लाह इन्हनि थियनि हा साईं ज़ैनुल आबिदीन उन्हनि ज़ालिमनि ते निहारे फरमायूं ज़ालिमो करबला में असां सब्र में वासी अल्लाह जे इम्तिहान में वासी ज़ालिमो जेकॾहिं मुंहिंजो बाबा हुसैन जेकॾहिं नहर हुकुम करे हा त नहर कदमनि में वही वञनि आसमान वसी पे हा ज़मीन मां पानी निकिरी पे हा पर अल्लाह जे इम्तिहान में वासी
असां दुआ न घुरी हाणे इम्तिहान मां निकिरी चुका आहियूं हथ खण थे इन्होंने ज़ालिमन पैसा वठी सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन खे मोकल ॾिनी सही इमाम ज़ैनुल आबिदीन माई सां गॾिजी जॾहिं घर जे दरवाज़े ते पहुतो त अंदरां रोअण जो आवाज़ आयो माई पुछो ख़ैर त आहे तुंहिंजो पुटु गुज़ारे अर्ज़ की इमाम ज़ैनुल आबिदीन तुंहिंजा लख थोरा तूं मुंहिंजे कंडे आई पर मुंहिंजी क़िस्मत मुंहिंजो पुटु गुज़ारे सही ज़ैनुल आबिदीन फरमायो माई न चओ यज़ीदी लखड़ा माई के घर वठी दवा जो दरवाजो बंदा दुआ माई अंदर वठी शहजादो ज़ैनुल आबिदीन मथर खां बि अर्ज़ थो करे मुंहिंजा मौला करबला में असां पाणी कोन घुरियो करबला में असां तोखां कुझु न घुरियो असां तुंहिंजी रज़ा ते राज़ी हुआसीं मालिक हाणे मालिक ईसाई न खिलाइना तुझे बाबू जा बचड़ा तेन माई के पुट के जीरो जिंदा माई जो पुट कलमो पढ़ी माई मुसलमान थी वही सॼो गोठ मुसलमान थी वियो यज़ीद के ॾींहुं लानत हुजे अरे मदीने जे मीर जे बचन सां को ईमान कयो पर पैसनि जे लालच में उन्हनि जे अखियुनि ते पटियूं हुयूं धुरियां ई धारियां मिट मुंहिंजा जान थिया मदी रखी देर में मन में आऊं खिलियो पई कीथा सुबुह पई सारियां उठ न मुंहिंजा दोस्तो दर्दनाक दास्तान करबला बयान करण वाली मुश्किल जॾहिं कूफे में आया इन विच में घणियूं करामतूं कूफे जे शहर में पैदा इब्न ज़ियाद लानत हुजे क़यामत ताईं रात जो वक्त काफ़िलो पहुतो उनखे चयूं त इमाम पाकनि जो काफ़िलो आयो आहे कि ॿाहिरि ध्यानु छॾियो फुटपाथ ते ॿाहिरि वेहनि सुबुह जो फ़ैसिलो थींदो ज़ालिम खे हया न आयो संदसि न्याणियूं खट मुझे महबूब न्याणी सुनी मुझे साईं शहजादी बाहर सॼी रात बाहर सुबुह जो ज़ालिम दरबार में काफ़िलो घुरायो उनखे शर्म आया इमाम हुसैन साईं जो मथो मुबारक जॾहिं तश्त में खणी इब्न ज़ियाद जे अॻियां रखियो उनके हथ में छड़ी हुई जो पांचे पाकिस्तान फौज के जनरल के हाथ में छड़ी हुई छड़ी हुई इमाम पाक के लबर मुबारक चप्पल मुबारक के चे पे तो ही वायो तक ही वायो कुर्सी मुझे बाबू आयो कुरारो साहब जुतो लाए ठका मुंह ते करे जालिम छड़ी हटा खुदा जो कसम मुंह रखे साईं रसूलुल्लाह के चुनूरी बेशर्म बेटी दा लानत हुई केड़ी जाए ते पिछड़ी जिते मदीने जे सही जाते मुबारक लगा अरे जे चप्पल ते पिछड़ी घुमाई जे जो रोड मदीने दा सही बर्दाश्त न करा मुंह अखिर सा तो खुतबे जे विच में हुसैन रोई जे मदीने जो सही खुतबो छे बाबू संजय में जमात में मुझे हुसैन पूछिए जो सवाल दे दो 72 बाबू जो बाबू संजय में सुभान अल्लाह पढ़ दो मुझे हुसैन के घर को ना चाहिए अरे जान में तो क्या दोस्तों इन्होंने जान चाहे सब पैसे या पुजारी उता का निकली जो दमिश्क का काफिलो बाहर बैठो हिकिड़ी माई साहब हुई मथे छत ते अची ॾिठी त माई कई जानियूं उन्हनि सां हिकिड़ो उहो कैदी आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मथां लही आई कुझु मानियूं ॿोड़ ॿारी खणी आई हेठि उनखे ख़बर कान्हे त मदीने जे सैयदा ज़ैनब के मानी पेश अभी तव्हां कैदी आहियो मानी खाओ
सैयदा ज़ैनब फरमायो भाई हे सदके जी मानी तना सदको तना माई बचो तवा जो सदके सा चा तवा खाओ अम्मा ज़ैनब फरमायो असा आम के दीना बस मदीने की सही दुनिया असा जरा सदको जाए ना माई साहब आल बैठी हूँ तो घूमना भी अर्ज के जो तवा किथे जो आयो सैयदा ज़ैनब फरमायो असा मदीने जा मैं मुसाफिर तू कंहिंजी न्याणी आई आन फरमायो मां सैयदा ज़ैनब माई किरी पई तुंहिंजो नालो ज़ैनब जी हाँ अदी ज़ैनब मां तुंहिंजे अम्मा फातिमा ज़हरा वटि नौकराणी थी रही आई उन वक्त में तू नंढड़ी हुई मूंखे यादि पियो अचे त सैयदा ज़ैनब नंढड़ी हुई सदका हासिल तू अम्मा ज़ैनब चयो वकाल मुंहिंजी खेनि मां ज़ारो कतार मुल्क वई आहियां हाँ दी मां उहा ज़ैनब आहियां जिते अम्मा कख न दोस्तो लानती माण्हू जिन इमामनि पाकनि जो लिहाज़ न कयो दोस्तो न रहियो यज़ीद न रही यज़ीद जी क़बर न ये यज़ीदी रहा न इन्हनि जूं क़बरूं रहियूं न इन्हनि जा ज़िक्र रहा ज़िक्र रहियो त मुंहिंजे हुसैन जो चर्चो रहियो त मुंहिंजे हुसैन जो मुंहिंजे पाक रब फरमायो हुसैन तो मुझे अमर ते अमल कयो सुणो हुसैन कई शहीद जो ज़िक्र महीनो हलंदो कंहिंजो ज़िक्र हफ़्तो हलंदो क़यामत जी सुबुह ताईं हुसैन जा नारा हलंदा हुसैन जो ज़िक्र हलंदो इस नवासे की हिम्मत कर मुस्तफ़ा को नाज़ है इसके बाजू की कुव्वत पर मुर्तदा को नाज है सजदे को रोने की इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज